कर अल्लाह जो तो माह तो दख तो बदे तू मिटी मां ठहल छो नफ्स तो जो थो बदे खाली हथ पंहिंजा खणी वेंदे कॾहिं जग खे छॾे खाली हथ पंहिंजा खणी वेंदे कॾहिं जग खे छॾे मौत खे कुझु यादि कर तो ठीक बर तोखे छॾे खाली हथ पंहिंजा खणी वेंदे कॾहिं जग खे छॾे हिन ॻोठ में अॼु जलसे क़ुरान थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो सिंधड़ीअ जे हिन ॻोठ में अॼु जलसे क़ुरान थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो वसकार थियो वसकार थियो आलमन खे हितां जा था माण्हू रोज़ सदाइण तन सां था मोहबत करन से माण्हू भला है आलमन खे हितां जा था माण्हू रोज़ सदाइण तन सां था मोहबत करन से माण्हू भला है मोहबत में मशहूर घणो हुसैन थियो मोहबत में घणो मोहबत में मशहूर घणो हुसैन थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो हिन ॻोठ में अॼु जलसे क़ुरान थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो जेके बहते खुली दिल सां ख़र्च करनि था तन जात अदा हितड़े वॾा भाग खुलनि था जेके बहते खुली दिल सां ख़र्च करनि था तन जात अदा हितड़े वॾा भाग खुलनि था अल्लाह साईं सभ खां हिते राज़ी थियो अल्लाह साईं सभ खां हिते राज़ी थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो वसकार थियो वसकार थियो हिन ॻोठ में अॼु जलसे क़ुरान थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो आलम जी ज़ुबान मां जेके असीं ॻाल्हियूं ॿुधूं था सभई से सचूं इहो असीं दिलि सां मञूं था आलम जी ज़ुबान मां जेके असीं ॻाल्हियूं ॿुधूं था सभई से सचूं इहो असीं दिलि सां मञूं था सभई था असीं अमल करियूं भाग खुलियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो वसकार थियो वसकार थियो हिन ॻोठ में अॼु जलसे क़ुरान थियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो नसीमुल्ला पियो सिक में सदा शेर लिखंदो आबाद हुजे ॻोठ सदा दुआऊं पियो ॾींदो नसीमुल्ला पियो सिक में सदा शेर लिखंदो आबाद हुजे ही ॻोठ सदा दुआऊं पियो ॾींदो बचड़नि जो घुरियो ख़ैर इहो शेर पढ़ियो बचड़नि जो घुरियो ख़ैर इहो शेर पढ़ियो अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो वसकार थियो
थियो आ इन ॻोठ में अॼु जलसे क़ुरान थियो आ अल्लाह जी रहमत संदो वसकार थियो आ। ॿुधायो शेख अब्दुल कादिर जिलानी शेख साहब जी फरमाइश असां सभु वॾे सगोरनि खे मञूं था वॾे सगोर में करामतूं बरक़त आहिनि पर घुरंदा अलाह पाक खां। मुख़्तसर सैयद रफ़ीक अमन शाह नमरोटी ख़ूबसूरत शायरी तवजो। पीरन जो भी पीरो महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। आवाज़ सां जो सुभान अल्लाह। पीरन जो भी पीरो महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। हिजरी 470 में ईरान दर हिकिड़े ॻोठ पुराणे जल जिलान दर बुज़ुर्ग जे घर बुज़ुर्ग जायो लासानी बुज़ुर्ग जे घर बुज़ुर्ग जायो लासानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। पीरन जो भी पीरो महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। बाबे ख्वाबन पैगंबर सहाबा ॾिठा तंहिंखे फरमायो आई हबीबे ख़ुदा तोखे पुट जी मुबारक तुंहिंजो जिगर जानी तोखे पुट जी मुबारक तुंहिंजो जिगर जानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। पीरन जो भी पीरो महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। बंधड़न में भी रोज़न साथन वठंदो न हो वठंदो न हो जन दे जाम इबादत न खन हटंदो सां रोज़ रखणो खोलण हैरानी सां रोज़ रखणो खोलण हैरानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। पीरन जो भी पीरो महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी।